जखरो त जसखरो ॿिया मिड़ेई मीर मिटी इन खमीर असल हुई एतरी। पर आऊं चाहींदुसि त उन्हनि जे हथां गुलदस्तनि जी मोहबत जे सूरत में सूखड़ी पेश करायां। आऊं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे फर्ज़ंद अब्बास शेख खे त हू महफ़िल जे सदर मोहतरम जनाब अलहाज امداد फुलोपोटो साहब जिन खे गुलदस्तो पेश कनि। उन खां पोइ आऊं आदिल शेख खे गुज़ारिश कंदुसि त असांजे मुख्य मेहमान मोहतरम जनाब हाफ़िज़ ابوبڪر मदनी साहब दामत बरकातुल आलिया जी ख़िदमत में गुलदस्ते जी सूखड़ी पेश।